दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सरदार चारण। दादू लॻ ॻोठ नबी बख़्श सोलंकी में सोलंकी बिरादरी जी मिंदुरनि में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां छेड़ो। औरत सफ़ूरा सोलंकी सख़्त ज़ख़्मी, सिविल अस्पताल दादू मुंतकिल। औरत सफ़ूरा सोलंकी जे बयान मूजिबि पाड़ी में रहंदड़ शहज़ादो उर्फ ॾोल्हो सोलंकी वल्द दादन सोलंकी मुबैना तौर मथसि लोहे टीयर सां वार करे खंयसि ज़ख़्मी कयो। जॾहिं त अस्पताल में मौजूद ज़ख़्मी औरत जी मासूम न्याणी ऐं संदसि भाणेजनि ॿुधायो त ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां जवाबदार घर अंदरि दाख़िल थी ख़ौफ़ ऐं हिरास फैलायो ऐं औरत सफ़ूरा सोलंकी खे मर्णी करे छॾियो। ज़ख़्मी औरत खे DHQ अस्पताल में दादू में इलाज लाइ दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि संदसि हालत ॻणिती जोगी करार ॾींदे वधीक इलाज लाइ सेवन रेफर करे छॾियो आहे। मुतासिर धुर औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ कम कंदड़ तंज़ीमुनि ह्यूमन राइट्स, SSP दादू, सेशन जज दादू ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त जवाबदार जो हिकु भाउ सजाद सोलंकी ए सेक्शन थाणे ते गिरफ़्तार थियल आहे, जॾहिं त मुख्य जवाबदार शहज़ादो उर्फ ॾोल्हो सोलंकी खे बि फौरी गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।